लंगर शरीफ पहुंची वियो ऐं इहो लंगर आहे ख़ैरात फी सबीलिल्लाह कहिड़ो नाराज़ थी विया भाई न्याज़ हराम आहे इन जे करे जो क़ुरान चए थो इन्नमा हर्रम अलैकुमुल मैततु वद्दमु वलहमुल ख़िंज़ीर वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह बिही चार शयूं हराम कनि इन्नमा हर्रम अलैकुमुल मैततु मुर्दो जानवर हराम वद्दम शीर जो रत हराम वलहमुल ख़िंज़ीर सूअर जो गोश्त हराम वमा उहिल्ल लिग़ैरिल्लाह बिही अल्लाह जे नाले खां सवाइ गैर जे नाले ते जेको तक़सीम कयो वञे उहो हराम आहे इन जे करे ख़ैरात फी सबीलिल्लाह अल्लाह जे नाले ते जेका ख़ैरात आहे उन जे दाणे दाणे चांवर चांवर में रहमत भी आहे नेकियूं भी आहिनि सवाब भी आहे कुछ भाई ना नवा तरीका निका नऊ दी मुल्ला नवा तरीका ठाया उर्स शरीफ नबी से उर्स कयो साबित करे दिखाने को मौलवी असां उन जैसे ते बैयत नासो त नबी पाक जे दौर में उर्स हो साहबन जो दौर में उर्स हो आल बैत जे दौर में उर्स हो कोई नई शइ तव्हां किथां कढी उर्स साईं फरमाए जेको अल्लाह जे नाले ते ख़ैरात करे थो वक़रिज़ुल्लाह क़र्ज़न हसना ख़ैरात जे ॻाल्हि आहे त अल्लाह से कह दुनिया में ॾेस थो 70 आख़िरत में ॾींदो पर वधाए 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 700 खां बि वधीक वधाए ॾेई सघे ख़ैरात उर्स में गुनाह अथव हलो छो जो दीन कोन्हे जेका शइ दीन न आहे उनखे दीन करे पेश करणु बिदअत आहे बिदअत ज़लालत आहे ज़लालत गुमराही आहे गुमराही जहन्नम आहे जेको जहन्नम जो रस्तो आहे उन में सवाब कोन्हे जेको जन्नत जो रस्तो आहे उहो ख़ैरात वारो रस्तो आहे ऐं जेकर ख़ैरात नबी पाक पाण कंदा हुआ सहाबी कंदा हुआ जॾहिं असां ख़ैरात था कयूं त उहो जिन जिन ख़ैरातूं कयूं आहिनि उन्हनि सां निस्बत असांजी मिली वेंदी दुआऊं क़बूल थी वेंदियूं रहम जो ज़रो मिले हां तो आख़िरी ॻाल्हि कयां जेका कयां पियो हां तो कयां रहम जो ज़रो हज़रत अली रज़ी अल्लाह अन्हु जो भाउ ध्यान सां ॿुधो हज़रत अली जो भाउ हज़रत जाफ़र रज़ी अल्लाह अन्हु सो सफ़र ते पिया साथी पिया सां हली गॾु आहे सफ़र कंदे 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 हिकिड़ी जाइ ते पहुता चयो यार गर्मी आहे ॾाढी बाग़ आहे हिते छांव ते वियूं थोरी देरि पाणी वाणी पी पोइ अॻिते हलूं था जीअं बाग़ में पहुता खजनि जो बाग़ हो खजीअ जे मथे हिकिड़ो शीदी वेठो जे खजूं पे छाणे त हिन हज़रत जाफ़र हिन इंतज़ार कयो शीदी हेठि लही आयो मानी हुनजी खजी आई मानी अची अॻियां रखियऊंसि जीअं 2 मिंट न पोइ तव्हांजे अॻियां भत वठंदा मानी अॻियां रखियऊंसि मानी 6 मानियूं हुयूं ऐं ॿोड़ जी वठी हिन जो मानी खोली ते हिकिड़ो कुतो अची अॻियां वेठो हिन छा कयो मानी शीदीअ मज़दूर छा कयो मानी हिकिड़ी कढी कुते खे उछलाए ॾिनई कुते खाई छॾी वरी ॿी मानी कढी कुते खे ॾिनई उन खाई छॾी वरी 3 मानी कढी ॾिनई उहा खाई छॾी हिन छा कयो ॿोड़ जी वठी पी ऐं पाणी पी छॾी मथां हज़रत अली जे भाउ जाफ़र रज़ी अल्लाह अन्हु छा कई अदा ॾे ख़बर केरु मज़दूर ही मालिक है जिसे मजदूर आया बाग जे कोई मानी किथा आई जे मालिक जे घर आई मालिक जे घर आया तो मुझे ना आई जे को तो ये कई माने कुत्ते के ले चले जिसे असान इलाके में कुत्तो पालन जो रवाज कोने ये कुत्तो किथा पारा आयो हुंदो भूख ते हुंदो बेचारो उम्मीद करे आयो सो एकड़ी मानी ॾिनी मास मुझो अन्या घो अथस वरी ॿी मानी अन्या भूख अथस घो कोन थियो अथस वरी ॿी मानी ॾिनी मास इहा जो खाई वियो मुझो अन्या भूख अथस घो कोन थियस वरी 3 मानी ॾिनी मास जेको तूं जी से आऊं अॼो कॾहिं मानी कोन खाईंदो त सुभाणे खाईंदुसि हज़रत जाफ़र हैरान थी वियो हज़रत जाफ़र जो तुंहिंजो मालिक किथे आहे जी घर हूंदो जी किथे अथसि घर एड्रेस ॿुधाई दर ते वञी पहुता दरवाज़ो खटकायो मालिक निकितो हज़रत बाग फलानी जाइ ते तुंहिंजो आहे जी हाओ ही शीदी जेको गुलाम आहे तुंहिंजो आहे जी हाओ खपाईंदे छा खपाइनि घणा पैसा तय थी विया बाग हज़रत जाफ़र वसूल कयो ऐं गुलाम बि हुन खां पैसनि में वठी आयो वठी अची बाग में पहुतो चेदा ॻाल्हि ॿुध अॻे मालिक हो तुंहिंजो पियो हींअर बाग जो मालिक आऊं आहियां वठी छॾियो अथव हाणे बाग बि मुंहिंजो ऐं गुलाम बि अॼु खां पोइ तूं मुंहिंजो आहीं हाणे हीअं था कयूं तोखे अल्लाह ख़ातिर आज़ाद थो कयां हीउ बाग लिखी थो ॾियां तोखे वञी मज़ा कर तो कुते ते रहम कयो मूंखे तो ते रहम अची वियो मूंखे वरी अल्लाह से रहम करो हिकु ॿिए ते रहम करणु
सिखो तो अल्लाह से रहम जा दरवाजा खोले हिकिड़े साहब या रसूल अल्लाह एड़ो तो कम नशो जो क़यामत जड़ी अल्लाह से मूंसां हिसाब न करे पाण फरमायो तो मखलूक ते रहम कजा अल्लाह से तो ते रहम का तो हिसाब कोन कदी बिना हिसाब जे जन्नत में दाखिल कर हिकिड़ो साहब यो थी जो या रसूल अल्लाह एड़ो तो अमल नशो जो क़यामत जड़ी मुझे गुनाह के ॾिसी अल्लाह से कावड़ न करे साईं ने फरमायो शाहबी वञ माण्हुनि खे ॿुधाए तूं अमल कर तूं दुनिया में कॾहिं बि कावड़ कंहिंते न कजां कावड़ अचे त पी वञजां तूं क़यामत जे अल्लाह जे दरबार में ईंदे तूं मखलूक जे करे कावड़ पी छॾी अल्लाह से तुंहिंजे करे कावड़ पी तोखे बिना हिसाब जे माफ़ करे छॾी इंशाअल्लाह हिक ॿिए जा हक़ अदा कंदासूं आने वारनि ते रहम कंदासूं हिक ॿिए सां मुहबत कंदासूं घरनि में नफ़रतूं न घरनि में मुहबतूं फैलाईंदासूं बीमा से मोहब्बत औलाद से मोहब्बत घरवारन से मोहब्बत एक ॿिए सां दोस्तन से मोहब्बत नफ़रतुन जो बिज तबाह कंदासूं मोहब्बत जो बिज पोखे मोहब्बत वारी ज़िंदगी गुज़ारींदासूं जिन रोज़ा रखिया उन्हनि जा ॾींहं गुज़री विया जिन न रखिया उन्हनि जा ॾींहं गुज़री विया जिन खे ख़ुदा नसीब कया उहे दुआ कनि त ख़ुदा ज़िंदगी भर तो रोज़ा नसीब कया ऐं जिन खे न नसीब थिया उहे रोई पछताइनि त रब ॾींहं गुज़री विया बिना रोज़े जे अॼु खां पोइ बाक़ी जेके बचे रोज़ा बचा ये नसीब कजा दुआ कयो अल्लाह से जेको को चवरायो अमल जी तौफीक नसीब फरमाए दोस्तों याद रखो ईमान अमल तकवा तवाज़ु सूद ते असां तेस ताईं कायम नथा थी सघूं जेस ताईं असां जो हथ अल्लाह वारन जे हथ में न हूंदो जॾहिं असां जो हथ अल्लाह वारन जे हथ में हूंदो तो बोले उहे सही राह ते हलंदा त उन्हनि जे सदके असीम सही राह ते हलंदा तकब्बुर जी खां तौबा कयो कॾहिं तकब्बुर जो सोच न आणजो पाण में वेहो हिकिड़ो मिसाल तो सम्झां पाण में वेहो त ईअं सम्झो त ही सभु असाब कहफ वांगुर आऊं त यार असाब कहफ जे कुते वांगुर आहियां जीअं अल्लाह से असाब कहफ वारनि जे मथां बरकत कई उन्हनि जे बरकत जे सदके कुते जी मग़फ़िरत जो ऐलान कयो कि अल्लाह से इन मुंहिंजे दोस्तनि जे सदके उन्हनि जी बरकत सां मूंखे माफ़ करे छॾे ऐं सम्झो असांजो हक़ जे आलिमनि सां आहे जमीयत उलमा इस्लाम जे आलिमनि सां आहे जमीयत उलमा इस्लाम जा आलिम हक़ जा आलिम थई बरगुज़ीदा वली थई जमीयत उलमा इस्लाम जा आलिम ज़ालिम के सिरो ज़ुल्म जो जवाब ॾींदा थई हक़ जी ॻाल्हि चिटी कंदा थई जेके हाकिम हुक्मरान इस्लाम जे ख़िलाफ़ बिल मंज़ूर कंदा आहिनि जमीयत उलमा इस्लाम जा हीरा उन्हनि जे ख़िलाफ़ ॻाल्हाईंदा आहिनि ऐं बिलनि खे नाकारा कराईंदा आहिनि हिन धरती ते अगरि पटको महफ़ूज़ आहे ॾाढी महफ़ूज़ आहे मस्जिदूं महफ़ूज़ आहिनि मदरसा बाक़ी महफ़ूज़ आहिनि त हिननि आलिमनि जे सदके महफ़ूज़ आहिनि हाफ़िज़ पिया पैदा थियनि आलिम पिया पैदा थियनि कारी पिया पैदा थियनि ख़तीब पिया पैदा थियनि मुदर्रिस पिया पैदा थियनि इहे सभु आलिमनि जी महिनत हुई ऐं अज़म कर वाइदो कर इरादो कर त इंशाअल्लाह हक़ जे आलिमनि सां मरण घड़ी ताईं साथ ॾींदासीं इंशाअल्लाह साथ ॾींदासीं तो इंशाअल्लाह ताला कणक घणे मणा कणक जी 1200 रुपया कणक मणा ये हर दर्से में हर वाइज में हम मिसाल दी समझ लो कणक मणा 1200 रुपया 1200 की कणक जो मण खणी घर खणी आयो बोली बोले बुक पार कयो सी त कणक सां गॾु नंढड़ा भितर फुरी आया चलो ता कणक तो वरती 1200 में ये भितर ता घणे रुपया जी चले आया फिर 1200 में तुरी आया एक पठान लंदा को भोगड़ा उनमें एक माकोड़ जोड़ो आयो बच्ची उनके कुछ मां से के कोई दे के रान वही तोर में आयो तोर में आया चलो भीतर 1200 में ध्यान चलो बा भीतर ये 1200 में खुदा के हिंदू के हिंदू थे में वो भीतर वठंदो 1200 में मुस्तमिल कौन मसलन यार इन भीतरन जो अध थियो जो कणक जो पासो वरतो त कणक जे अध में तुरी आया असा भीतर यो पत्थर यो नाला के बेकार असा जे अंदर में का नेकी काने असा रब जी दरबार में आजिज़ मानायो रब जी रहमत में आसरो रखले असा हक़ जे आलिमन में साथ में हथ विधो असा जमीयत जे हक़ जे आलिमन सां हथ मिलायो क़यामत जे डी जेके ये आलिम जन्नत जे हक़ में तुरी गया असा जरा गुनाहगार बेहतर बनन सां गॾिजी जन्नत जे हक़ में तुरी वेंदा
لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الرسل وخاتم النبيين ربنا ظلمنا أنفسنا وإن لم تغفر لنا وترحمنا لنكونن من الخاسرين اللهم اغفر لي ولوالدي ولجميع المؤمنين والمؤمنات والمسلمين والمسلمات إنك سميع مجيب الدعوات يا الله تهجد القيامة رمضان المبارक जी बाबर घर में तहज्जुद के टाइम के साथ जागी तो जो कुरान बदौसी नबी पाक जो फरमान बदौसी रब तो के राजी कर जरा मस्जिद में आया सो या अल्लाह ससमने जो अचड़ में हां कुरान मुदान कबूल फरमा इंतजार करो सिपाही बारगाह में कबूल फरमा सफर में पंजी बारगाह में कबूल फरमा या अल्लाह रहमत के रात के सदके मगफिरत के रहमत के सदके आसमान के दरवाजे खुला के सदके जन्नत के दरवाजे खुला के सदके कुरान शरीफ के खत्म के सदके असा सबनी जा गुनाह बख्शे माफ फरमा या अल्लाह असा के माफ फरमा कुरान वाली झोली झले बिछाओ असा के अंदर में काब नहीं के गाने जो तुझे दरबार में पेश करे सकाओ या अल्लाह बस तुझी रहमत जो तो के वास्ते तेरे हबीब जो तो के वास्ते या अल्लाह पांच हबीब जी बरकत सा रमजान कुरान जी बरकत सा रोज़ाने तरावीह जी बरकत सा असा सबनी के बख्शे माफ फरमा या अल्लाह असा के पांच कुरान जे करे ख्वाल में कजा बस पांची रहमत जे करे इज्जत अता फरमा या अल्लाह आइंदा से सबनी के सुठाई जना अमल करन जो तौफीक नसीब फरमा असा जे बीमार जो बीमारी दूर फरमा असा जे मरीज दा मर्ज दूर फरमा असा जो बीमारी पांच गैर का दूर फरमा असा दा मर्ज पांची मेहरबानी से दूर फरमा या अल्लाह रूहानी शिफा भी नसीब फरमा जिस्मानी शिफा भी नसीब फरमा या अल्लाह जिन दोस्तन भाईरान मेहनत करे इन बिना मस्जिद के मुंतज़िमीन जिन भी मेहनत करे जदोजहद करे तावन करे खर्च करे ये प्रोग्राम रखना है ये खैरात फी सबीलिल्लाह के या अल्लाह और सोने जी मेहनत के पांची बारगाह में कबूल है मंजूर फरमा या अल्लाह उनकी खैरात के कबूल फरमा असा जे जागरण के कबूल फरमा उनके खर्च के कबूल फरमा तो जे नाले के जो खर्च के पांची बारगाह में कबूल फरमा इनके बदले में दुनिया में भी बरकत हो आखिरत में भी बरकत हो नसीब फरमाए जा या अल्लाह क़यामत तेरी नबी पाक फरमा मुझको सजा जाम नसीब फरमाए जा क़यामत तेरी मुझ महबूब नबी की शफाअत नसीब फरमाए जा क़यामत तेरी नबी पाक के मेठा अथन माथा दान मिठा जाम नसीब फरमाए जा या अल्लाह असा सोने के सोने नबी के शहर की ज़ियारत नसीब फरमा मक्के मदीने की ज़ियारत नसीब फरमा जिस दुनिया में जिंदा रखी ईमान तकवा इस्लाम से कामिल ईमान देता है अल्लाह हयाती नसीब फरमा या अल्लाह जरे मौत नहीं कम शहादत वालों इज्जत वालों कद दीदार वालों मौत नसीब फरमाए जा ईमान तकवा तुझे मोहब्बत वालों मौत नसीब फरमाए जा या अल्लाह क़यामत तेरी तुझे दरबार में अर्ज़ क़यामत तेरी ऐसा का हिसाब न कजा बिना हिसाब किताब जे बख्शे बिना हिसाब किताब जे बख्शे रब तो के पंजी रहमत जो वास्ते रब तो के पंजे हबीब की रहमत जो वास्ते रब तो के कुरान मजीद जे खत्म जो वास्ते या अल्लाह क़यामत तेरी हिसाब न कजा बिना हिसाब किताब जे बख्शे जन्नत में दाखिल फरमाए जा या अल्लाह हाफिज़ कुरान जे पी कर कुरान पढ़ो ऐ जमाए कर कुरान पढ़ो या अल्लाह जो कुरान कबूल फरमा ने जो सवाब साजे नबी हजरत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके दरबार में हदियत और अता फरमा ऐ तमाम अंबिया सबोरन के सवाब अता फरमा तमाम सहाबा किराम सहाबियात के सवाब अता फरमा तमाम अज़वाज मुतहहरात के सवाब अता फरमा या अल्लाह साजे का साजे सिलसिले जे सबने बुजुर्गन के सवाब अता फरमा आयते मस्जिद में जेके मौजूद है असाजा जेके मरीज वफा करे में कमाए जेके कब्र में पहुंचे चुका या अल्लाह उनके कब्र ताईं जो सवाब पहुंचाए फरमा फिलहाल मस्जिद जे मुंतज़िमीन जा उन जेके वडा दुनिया में रहमत करेगा उनके कब्र ताईं सवाब पहुंचाए फरमा या अल्लाह उनके कब्र को जन्नत जो पाक बनाए फरमा उनकी मग़फ़िरत फरमा और उनके बरकत सा कुरान जो बरकत सा सबनी के नसीब फरमा ला इलाहा इल्ला अंत सुब्हानक इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन
ربنا آتنا في الدنيا حسنة وفي الآخرة حسنة وقنا عذاب النار ربنا تقبل منا إنك أنت السميع العليم وتب علينا إنك أنت التواب الرحيم وصلى الله تعالى على خير خلقه سيدنا ومولانا محمد وعلى آله وصحبه أجمعين برحمتك يا